इमरान फारूक को अल्ताफ हुसैन ने मारा है, मरवाया है, नशे में धुत। यहां किसी को फोन किया कि तुम्हारे कायद को परेशान करता है, उन्होंने प्लान कर लिया और प्लान करके जाकर इमरान फारूक को मार दिया। सारी डिटेल है हमारे पास। तुम्हारी अल्ताफ हुसैन सालगिरह का दिन है, उन्होंने तुम्हें सालगिरह का तोहफा दिया इमरान फारूक को। 17 सितंबर 2010, 40 साल लगाने वाले इमरान फारूक, पूरा ऑपरेशन भुगतने वाले इमरान फारूक को उसी के कायद की बर्थडे पे, सालगिरह पे उसकी मौत का तोहफा दे रहे हैं। ये अल्ताफ हुसैन। इमरान फारूक के MQM बानी क़त्ल करायो। कराची जा कब्रिस्तान जेल जवाननि सां भरिजी विया ऐं सभई माण्हू अञा ताईं गुम आहिनि। ज़िम्मेवार MQM लंडन बानी आहे। मुतहदा क़ौमी मूवमेंट पाकिस्तान जे अॻुवाण मुस्तफ़ा कमाल जा हिकु भेरो ॿीहर MQM लंडन जे बानी ते संगीन इल्ज़ाम। कराची में पार्टी कारकुननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्तफ़ा कमाल चयो त MQM बानी जे हुकूमत इमरान फारूक खे क़त्ल करे MQM बानी खे सालगिरह जो तोहफ़ो ॾिनो वियो। MQM बानी ड्रामेबाज़ ऐं धोखेबाज़ शख़्स आहे। MQM बानी क़ौमी ॾोहारी ऐं मुल्क जो गद्दार आहे। नामनिहाद शख़्स क़ौम जे ॿारनि खे नुक़सानु पहुचायो। गुज़िरियल हफ़्ते इमरान फारूक जी घरवारी लंडन में लाड़ाणो करे वई। बानी लाश ते नाटक शो कयो। लाश पाकिस्तान मोकिलण लाइ लखे पाउंड जो चंदो वसूल कयो ऐं उहे पैसा बि खाई वियो। कराची जी तबाही जो ज़िम्मेवार MQM बानी आहे। मुस्तफ़ा कमाल तरफ़ां बरतानिया वञी इमरान फारूक क़त्ल केस जी पोइवारी जो ऐलान। क़त्ल केस में तावन करण लाइ तयारु आहियां। इमरान फारूक जे ॿारनि खे बानी सां राब्तो न करण जी दरख़्वास्त। पाकिस्तान समेत मुल्क जे परॾेही वज़ीरनि इसराइल तरफ़ां सोमालियालैंड खे आज़ाद रियासत तस्लीम करण वारे ऐलान जी मज़म्मत कंदे उन खे आलमी कानून ऐं गॾियल क़ौमुनि जे चार्टर जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। सोमालिया जी ख़ुदमुख़्तियारी, इतिहाद ऐं इलाइक़ाई सालमियत जी मुकमिल हिमायत जो ऐलान। इस्लामाबाद मां जारी कयल गॾियल पधिराई में परॾेही वज़ीरनि चयो त कंहिं बि रियासत जे हिसे खे अलॻि रियासत तस्लीम करणु इलाइक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ संगीन ख़तरो आहे। आलमी बिरादरी खे इसराइली क़दम रद्द करणु घुरिजनि। परॾेही तर्जुमान ताहिर हुसैन इंदिराबी चयो आहे त इसराइल जो ऐलान गैरकानूनी ऐं चिड़ ॾेरींदड़ क़दम आहे, जेको न रुॻो सोमालिया पर पूरे ख़िते जे अमन खे मुतासिर करे सघे थो। पाकिस्तान सोमालिया जी ख़ुदमुख़्तियारी, इतिहाद ऐं इलाइक़ाई सलामती खे नुक़सानु पहुचाइण जी हर कोशिश जी मज़म्मत करे थो। मीरपुर ख़ासि पुलिस वकील चौधरी शहज़ाद क़त्ल केस में नामज़द जवाबदारनि जा घर ड्राए पट करे छॾिया। जवाबदारनि जा घर ड्राइण लाइ असिस्टेंट कमिश्नर पुलिस अटालन ऐं गरी मशीनरी समेत GR कॉलोनी में पहुची वियो। केस में नामज़द केतिरनि ई जवाबदारनि जा घर ड्राए पट कया विया। एडवोकेट चौधरी शहज़ाद जे क़त्ल केस में लाचारी बिरादरी जा 15 खां वधीक माण्हू नामज़द थियल। 4 ॾींहं अॻु मीरपुर ख़ासि में वकील खे फायरिंग करे क़त्ल कयो वियो हो। सखी प्रिया के मिली त जा के चांदनी को सिवा न थींदी। अची त मुंहिंजे उमास में आ, छोटनी रात कान थींदी। सखी प्रिया के मिली त जा के चांदनी को सिवा न थींदी। ऐं महान कवि शेख अयाज़ जी 28वीं वरसी मल्हाई पई वञे। कराड़ जी कंधीअ ते वाक़ई शेख अयाज़ जी आख़िरी आरामगाह ते अदीब, शाइर ऐं सुञाणंदड़ियूं गॾु गुल निशावर करे सलामी। बिरशाह में वरसी तक़रीब धरती जहिड़ी शाइर खे अनमोल लफ़्ज़नि जी भेटा पेश। मुख़्तलिफ़ शहरनि में बि तक़रीबूं थियल।